अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सलवातुल्लाहि व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व तआवनु अलल बिर्रि वत तक़वा व ला तआवनु अलल इस्मि वल उद्वान वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे प्यारा दोस्तों, अजीज़ो, भाइरो, अल्लाह तबारक व तआला तवां के शाद ऐं आबाद कंदो। अल्लाह शल तवां के को दुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। रब करे को शल कोसो वार न तवां ते भूले। जिते हुजो शल सदाई सुखिया हुजो। अल्लाह करे शल गुलाब जे गुलल वांगुरु सदाई टिड़ियल सदाई सुरहाव। तवां अहिड़े सीअ में पंहिंजा घरड़ा छॾे, पंहिंजा नरम गरम बिस्तर छॾे अल्लाह जे दीन सिखण जे लाइ हिकु नेक मजलिस में हाज़िर थिया आहियो। अल्लाह तव्हांखे विख विख जो अजुर अता फरमाईंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु जे मुबारक कलाम जा जेकी लफ़्ज़ हिन फ़कीर पढ़िया आहिनि, अल्लाह अज़्ज़ व जल इन मुबारक लफ़्ज़नि जे अंदरि पंहिंजे बाननि खे हिकु अमुर फरमायो आहे, हिकु नही फरमाई आहे। अहकाम ॿिनि क़िस्मनि में विरहायल आहिनि। हिकिड़ा अवामिर, ॿिया नवाही। कंहिंखे कंहिं कम जे लाइ चइजे त हीअं कर, इनखे सरबो आहे अमुर। इनखे छा सरबो आहे? ऐं कंहिंखे कंहिं शइ खां मनव कजे त हीअ कमु हीअं न कर, इनखे सरबो आहे नही। इनखे छा सरबो आहे? त अल्लाह जा जेकी अहकाम आहिनि उहे ॿिनि हिसनि में विरहायल आहिनि। हिकिड़ा अल्लाह जा अमुर आहिनि, ॿियो अल्लाह जी जे तरफ़ां नही आहे। जंहिं शइ में इंसाननि जी बाननि जी जंहिं शइ में भलाई आहे, अल्लाह उन शइ जो अमुर कयो आहे त हीअं कयो। जंहिं शइ में नुक़सान आहे, अल्लाह ताला उन खां मनो कयो त हीअं न कयो। इहो लख जो नुक़्तो अथव। हिकिड़ी ॻाल्हि लख जी आहे।
लख बि तव्हांखे सम्झाइण जे लाइ, पर किरोड़नि खां क़ीमत न। अल्लाह तबारक व ताला पंहिंजे बाननि खे या सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ग़ुलामनि खे जंहिं बि शइ जो अमर कयो आहे त हीअं कयो, उन में ज़रूर असांजी भलाई आहे। ऐं जंहिं शइ खां मना कई वई आहे, अलाह मना कई, अलाह जे हबीब मना कई त हीअं न कयो, ज़रूर इन में को असांजो नुक़सानु हूंदो। असां सम्झूं या न सम्झूं, असांजो ज़हन ओसि ताईं पहुचे या न पहुचे, कॾहिं न कॾहिं तव्हांखे ज़रूर ख़बर पवंदी त हिन शइ में भलाई कहिड़ी। ॻाल्हि सम्झो, इंसान खे हर शइ तड़े खड़े सम्झ में न ईंदी आहे। अॻ में बि तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो त हिकिड़ो फ़क़ीर वण जे हेठां वेठो, वण ते ॾिठई मेवा नंढड़ा तयार बीठा, हेठि छाऊं। अलाह ताला खे पियो चए त मुंहिंजा मौला आहे, इंसाफ़ त कोन्हे, हेतिरी वल छाहे जीअं हेॾो वॾो छाऊं, हेॾो वॾो वण ऐं हेतिरो मेवो। थियण त ईअं खपे हा, जेॾो वण वॾो ओॾो मेवो वॾो। ऐं सोचे पियो, अलाह ताला खे ईअं पियो दिलि दिलि में पियो चवे, तेसीं हवा जो झूटो आयो त उहो मथो मेवो जो किरियो त टिकण ते चे लॻुसि, कि बस बस मुंहिंजा मौला सम्झ में अची गई, जेको कयो अथई सही कयो अथई। हाणे जे हेॾो चाहो जो मथो किरे हा। पिरियां संदे पार जी मिड़ई मिठाई, कान्हे कड़ाई चखी जे चेठ करे। समझो था, कंहिं शइ खे असां सम्झूं या न सम्झूं, पर फ़ाइदो ज़रूर आहे, भलाई ज़रूर आहे। सीअ में वुज़ू कजे थो, कंध खे मख कबी आहे, हथ जी पुठी। हिकिड़े ॾींहुं मूं इहे मख पे कई, सीउ हुजे, पाणी बि थधो हुजे, मूं सोचियो पियो त ई कंध जी मख, हलोसीं मुंहुं त धोतोसीं, पर कंध, मूं इहो सोचियो पई। ओचितो हिकिड़े रिसाले में मूं पढ़ियो त हे कंध जूं जेके रगूं आहिनि, मसल्स आहिनि, कॾहिं ईअं थींदो आहे जो इन्हनि जे अंदरि खून जमा थी वेंदो आहे, जेको इंसान जे दिमाग़ खे खून दिलि सप्लाई कंदी आहे। पर जेॾी महिल माण्हू कंध जी मख करे थो त उहो खून जो जरियान तेज़ थी वञे थो ऐं इंसान जो ज़हन ताज़ो रहे थो, ज़हनी टेंशन खां, डिप्रेशन खां इहो माण्हू महफ़ूज़ रहे। ॻाल्हि सम्झो, जेकी शयूं अलाह ताला फरमायूं आहिनि न, जेके अवामिर आहिनि, हुकुम आहिनि, जेके हुकुम मिलियल आहिनि ॿारनि खे, हर हुकुम में फ़ाइदो आहे। ऐं जेकी नवाही आहिनि, जन शयुनि खां अलाह ताला मना फरमाई आहे, हर मना शुदा कम में को न को नुक़सान ज़रूर आहे। अॼु ख़बर न पई त सुभाणे पवंदी, सुभाणे न पई त परीहं पवंदी, अकरम खे ख़बर न पई त असलम खे ज़रूर पवंदी, कंहिंखे न कंहिंखे ज़रूर ख़बर पवंदी त हिन शइ खां जेको मना कयो वियो आहे सो छो मना कयो। ॻाल्हि सम्झो, त जॾहिं बि तव्हांखे अलाह जो हुकुम मिले न, सोचींदा न कयो त यार कयां न कयां, फ़ाइदो थींदो न थींदो, न, हुकुम मिले बसि अमल करे ॾेखार। ऐं जंहिं शइ खां नहीं थिए, मना थिए त हीअं कमु न कयो, तव्हां सोचो न त यार क़ुर त मना कई आहे, रसूलुल्लाह त मना कई आहे, कीअं कयां, इन खां रुकजा या न रुकजा, सोचो न। जेका महबूब जो फरमान आहे या क़ुर जो फरमान आहे,
मना थियल आहे जंहिं कम खां उन में ज़रूर तव्हांजो नुक़सान हूंदो, जानी नुक़सान हूंदो, माली नुक़सान हूंदो, ज़ाहिर जो नुक़सान हूंदो, बातिन जो नुक़सान हूंदो, दुनिया जो नुक़सान हूंदो, आख़िरत जो नुक़सान हूंदो, मईशत जो नुक़सान हूंदो, सिहत जो नुक़सान हूंदो, को न को नुक़सान ज़रूर हूंदो। तव्हां एतिरे ते मुंहिंजी ॻाल्हि सम्झी आहे? ईअं न सोचींदा कयो त हाणे हदीस में त आहे त पटको ॿधो, पर ॿधऊं न ॿधऊं, कीअं कयूं, भार खणणो आहे। शरीयत जो हुकुम आहे, महबूबनि जो फरमान आहे त दाढ़ी रखो, यार रखूं न रखूं, सोचींदा न कयो। जेको हुकुम मिले बसि अमल कयो। भला जेकॾहिं अञा अमल न थियो आहे त पोइ हीअं कयो जो ईअं दिलि में सम्झो त यार आहे भलाई जो कमु, पर मुंहिंजी ग़िफ़लत आहे, मुंहिंजी सुस्ती आहे, मूं हीउ कमु न कयो आहे, पर उन ते ज़िद न कयो। हिकिड़ो कमु नेकी जो न कयो, ॿियो वरी ज़िद कयो, हल हल बाबा दाढ़ी में वरी को दीन आहे छा, दाढ़ी में दाढ़ी जो कहिड़ो फ़ाइदो, ज़िद न कंदा कयो। जेकॾहिं सुस्ती आहे, ग़िफ़लत आहे, कोताही आहे, त पोइ एतिराफ़ कयो त मुंहिंजी ग़लती आहे, अलाह जो फरमान हक़ आहे, रसूलुल्लाह जी सुन्नत फरमान हक़ आहे, पर मुंहिंजी ग़लती आहे। जेकॾहिं ईअं कंदो त बि छोटकारे जी गली आहे, कुसूर जी, पंहिंजे कुसूर जो एतिराफ़ करे थो त मुंहिंजी ग़लती आहे, पर हठीले जे लाइ माफ़ी न आहे। गुनाह बि करे, बेफ़रमानी बि करे, ऐं वरी ज़िद बि करे। तव्हां ज़िद्दीरा न थिजो। अधु ॻाल्हायो था, अध में अञा ज़िद आहे छा? तो न ॻाल्हायो। हा, हिकिड़ो त मोबाइल मुल्क खे मुंझाए विधो आहे। हाणे मां तव्हांखे पहिरीं मसइलो ॿुधायो, वरी दोहरायां थो। जन न ॿुधो आहे उन्हनि जे लाइ सबक़ आहे, जन पहिरीं ॿुधो आहे उन्हनि जे सबक़ खे भेरो आहे। मोबाइल खीसे में हुजेव, निमाज़ पढ़ो था पिया, निमाज़ दौरान वॼी पवे त हथ खीसे में विझी बंदि करे छॾियोसि, तव्हांजी निमाज़ कोन भॼंदी। इहा जो पई वॼे, टण टण लॻी पई हुजे, पंहिंजी बि निमाज़ ख़राब, ओड़े पाड़े जी निमाज़ ख़राब। हाणे हींअर बि वॻी पए न सोमाणी निमाज़, खीसे में हथ विझी, बटण जी त ख़बर अथव न बंदि करण जो कहिड़ो आहे, उनखे बंदि करे छॾियो। ऐं पंहिंजे मोबाइल में इहा म्यूज़िक न रखंदा कयो, म्यूज़िक ॻाइण वॼाइण इहो न रखो। ॿियो को नमूनो रखो जंहिंमें तव्हांखे ख़बर पइजी वञे त रिंग आई आहे। ॻाल्हि सम्झव? चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मूं अर्ज़ पे गुज़ारियो त अल्लाह जा अहकाम ॿिनि हिसनि में विरहायल आहिनि, हिकिड़ा अवामिर, ॿिया नवाही। हिकिड़ियुनि शयुनि जो हुकुम आहे, ॿियनि शयुनि खां मना आहे। जेका आयत सगोरी जो हिसो हिन फ़क़ीर पढ़ियो, इन में ॿई शयूं समायल आहिनि। इन में ॿई शयूं, अमर बि आहे, नही बि आहे। हिकिड़ी शइ जो अलाह ताला अमर कयो आहे, ॿी शइ खां अलाह ताला मना कई। ॿुधायां, बसि अखियूं ॿूटे अमल करणो आहे। ॿुधायांव थो, पर अखियूं ॿूटे अमल कंदो। वतावनू अलल बिर्र वत्तक़वा वला तावनू अलल इस्म वल उद्वान वत्तकुल्लाह
इन अल्लाह शदीदुल इक़ाब। रब तो फरमाए ऐं तावुन कयो नेकी में परहेज़गारी में, तावुन कयो मदद कयो नेकी में ऐं परहेज़गारी में। वला तावनु ऐं असुल बि तावुन न कजो, असुल मदद न कजो अलल इस्म वल उद्वान, गुनाह जे मथां ॿिए जी मदद न कजो, बेफरमानी जे कम में ॿिए जी मदद न कजो। नेकी जे कम में तव्हां ॿियनि जी मदद कंदा कयो, चङे कम में, बिर में, चङाई में, भलाई जे कम में तव्हां हिक ॿिए जी मदद कयो। पर मां रब थो तव्हांखे मनो कयां त गुनाह जे कम ते ॿिए जी मदद न कजो। समझो अल्लाह ताला हुकुम कहिड़ो कयो, समझो अल्लाह ताला मनो छा को कयो। हुकुम कई त नेकी जे कम में पंहिंजे ॿिए भाउ जा मददगार बणिजी वञो। मदद ॾिसो, को नेकी जे कम में तव्हां को तावुन तलब करे, मदद तलब करे त उन जी मदद कयो, पर परे तव्हां खां मदद घुरी बि न आहे, पर तव्हांखे रब अखियूं ॾिनियूं आहिनि। ॾिसो था त नेकी जे कम में बीठो आहे, हुन मदद तलब न कई, तव्हां अण घुरी वञी उन जी मदद कंदा कयो। ॻाल्हि सम्झो? हा, जेको मदद तलब करे उन जी मदद करण जो हिकूण सवाब, पर जंहिं मदद तलब कई नाहे, तुंहिंजे ज़मीर तोखे चयो त हिन खे मदद जी ज़रूरत आहे, तूं बिना चवण जे हली वञी उन जी मदद कर, ॿीणो सवाब आहे। तव्हां ॾिसो था को माण्हू गुनाह जे कम में मशरूफ बीठो आहे, बेफरमानी जो कम थो करे, गुनाह जो कम थो करे, उद्वान जो कम थो करे, इस्म, बेहयाई, बेफरमानी, अल्लाह ताला जे हुक्म जी भञकड़ी जो कम थो करे। पोइ अहिड़े कम में तव्हां बिना चवण जे उन जी मदद न कयो, पर जेकॾहिं तव्हांखे मदद जे लाइ सॾे त हलिया मुंहिंजे हिन गुनाह जे कम में मदद कर, त चवण सां बि उन जी मदद न कंदा कयो, छो त रब जो हुकुम आहे। ॻाल्हि सम्झ में आयव? हिनखे उतारीस। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हाणे इहो त असां ॿुधोसीं इजमाली तरह, अल्लाह ताला फरमाए नेकी जी मदद कयो ऐं नेकी जे कम में मदद कयो ऐं बुराई जे कम में मदद न कयो। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में इजमाली तरह बयान कयो, पर क़ुरान जो तफ़सीर मदीने वारे साईं जी हदीस, क़ुरान शरीफ़ जी वज़ाहत महबूब जिते क़ुरान नाज़िल थियो न, उनखे वधीक ख़बर,
उन महबूब खां पुछूं त सी अल्लाह ताला त चए थो नेकी जे कम में मदद कयो, गुनाह जे कम में मदद न कयो। महबूब उन जी वज़ाहत ॿुधायो त कहिड़ी नेकी आहे जंहिंमें मदद कयूं, कहिड़ी बुराई आहे जंहिंमें असां उन जी मदद न कयूं। महबूब खां पुछूं, चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे सुना हबीब था फरमाइन, अन अबी मूसल अशअरी रदियल्लाहु अन्हु قال قال رسول الله صلى الله عليه وسلم المؤمن للمؤمن كالبنيان يشد بعضه بعضا ثم شبك بين أصابعه। मदीने वारे साईं फरमायो त हिकड़ा मोमिन ॿियनि मोमिननि जे लाइ ईअं हिन जीअं दीवार में सिरूं लॻल हूंदियूं आहिनि। दीवार में पोइ महबूबन करीमन पंहिंजे आङिरियुनि खे हीअं मिलाए ॾेखारियो। महबूबन हीअं आङिरियूं आङिरियुनि में मिलाए सुक करे ॾेखारियो। जीअं हे आङिरियूं मिलायो तव्हां, थोरो ज़ोर ॾियो, केतिरो आङिरियूं मज़बूत आहिनि, पाण में केतिरो मिली वियूं आहिनि। साईं फरमाइनि था, जीअं हे आङिरियूं पाण में मिलियल आहिनि, मुंहिंजा मोमिन उम्मती बि ईअं पंहिंजो पाण में मिलियल मुहबत में हिक ॿिए में मुहबत रखो, हिक ॿिए में उल्फत रखो। जीअं सिर सिर खे भाकुर पाईंदी आहे त दीवार ठहंदी आहे, दीवार ठहंदी आहे त छत पवंदी आहे, छत पवंदी आहे त छांव थींदी आहे, छांव थींदी आहे त ग़रीबनि जो अझो बणबो आहे। पर जे सिर सिर खां धार थी वञे त पोइ ख़बर घर ठहंदो? हा, हाणे हिकिड़ो फ़क़ीर हेॾे मुंहुं कयूं बीठो हुजे, को होॾे मुंहुं कयूं बीठो हुजे, जे अचो त हिक ॿिए खे सलाम ई कोन कयो, पोइ कीअं कीअं फ़क़ीरी ठहंदी? तव्हां जेॾी महिल मिलो त ईअं मिलो जीअं मदीने वारे मीर मिलाए ॾेखारियो। हा, ईअं पाण में मुहबत रखो। को घोटकी जो हुजे, को मोरे जो हुजे, को काछे जो हुजे, को कच्चे जो हुजे, को लाड़ जो हुजे, को पार जो हुजे, को फुलजी जो हुजे, को मातली जो हुजे, कहिड़ी ज़ात आ, कहिड़ी सूरत आ, पर सभु पाण में भाइर आहियूं। फ़क़ीर ईअं मिलो जीअं सॻा भाइर बि पाण में ईअं न मिलंदा। वणे थी ॻाल्हि कोन थी वणे? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था, अन नुअमान इब्न बशीर रदियल्लाहु अन्हुमा قال قال رسول الله صلى الله عليه وسلم مثل المؤمنين في توادهم وتراحمهم وتعاطفهم مثل الجسد إذا اشتكى منه عضو تداعي له سائر الجسد بالسهر والهما। मुंहिंजा महबूब फरमाइनि था त मुस्लमान मोमिन मुहब्बत में, उल्फत में, वेझड़ाइप में पाण में ईअं हिन जीअं हिकिड़े बदन जा उज़वा हूंदा आहिनि। बुखार थी पवे त जीअं अखियुनि खे निंड न ईंदी, तीअं बदन सॼो बेकरार हूंदो। सूर पेट
में पवे पर निंड अखड़ियुनि खे न अचे, सूर पेट में पवे पर जिस्म सॼो पियो बिस्तर ते फतके। अख चवे त मुंहिंजो कहिड़ो कमु, सूर पेट खे आ, पेट ॼाणे उनजो सूर ॼाणे, मां त निंड थी कयां। हाँ अख कंदी है हाँ वदा तुझे पाड़े में मुसलमान ईज़ाव में आ, तकलीफ़ में आ, तू चई तू भली वञी लोड़े, पाण ॼाणे, मां त सुम्हां थो। ॻाल्हि सम्झो था? इहो आहे ताउन। इहो आहे छा कयो, को बीमार आहे त उनजी दवा करायो, बीमार आहे त हली वञी पुछोसि, भला ॿियो कुझु नथा कयो त उनखे वञी दिलासो ॾियो। बीमार जे मथड़े ते हथ रखे चो ला बअस तुहूरुन इंशाअल्लाह, गम न कर, इहा गुनाह तुंहिंजा मिटजी विया। ॿियो कुझु न कई, मदद न कयई, रुगे वञी उनजे सिराने खां सेरांदी खां मथड़े ते हथ रखे चईसि ला बअस तुहूरुन इंशाअल्लाह, गम न कर, गम न कर, इहो इहा बीमारी तुंहिंजे गुनाहनि खे पाक करे छॾी। समझो? चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हज़रत अबू हुरैरा रिवायत थो करे, मुझे सोने हबीब फरमायो, बुखारी शरीफ जी हदीस आ, साईं फरमाइनि था ला तमनऊ फदलल माए लितमनऊ बिही फदलल कलए। वाधू पानी अथव त रोकियो न, वाधू पानी रोकियो न, ओ पानी छॾे ॾियो त झंगलड़े में वञे, गाह चारो थिए त भली त ॿियनि मुसलमाननि जो माल बि चरंदो करे। तव्हां वटि पाणी मौजूद आहे, कंहिं माण्हू खे उञ लॻी आहे, तव्हां खां पाणी घुरे त तव्हां पाणी जो गिलास भरे ॾियोसि। साईं फरमाइनि था कंहिं उञारे जिगर खे पाणी प्यारे रज कराए, रब उन जे लाइ जन्नत लिखी छॾींदो आहे। मेहमान अची वञे, मेहमान जेका शइ तलब करे, को किरायतो आहे, को ज़रूरतमंद आहे, जेका खाधो जेको उन खे खपे थो ओड़ो खाधो उन खे ठाहे खाराए, इन घर धणी जे लाइ रब जन्नत लिखी छॾे, बशर्ते हराम न हुजे, हराम न हुजे। ईअं न त घर धणी वटि अचे चवे त मूंखे वारो कर चर्स जो दुगाड़ो हणाए। चएसि हाणे महिमान आयो आहे, साईं जन चयो त महिमान जेको शइ घुरेव सा ॾियो। क़ुरान बीठो आहे त वला तआवनू अलल इस्मे, गुनाह जे कम में मदद न कजोसि। शराब पीअण गुनाह आहे सवाब आहे? हाँ नेकी आहे या बदी आहे? चर्स पीअण नेकी आहे या बदी आहे? सिगरेट पीअण नेकी आहे या बदी आहे? ॾाढ़ी कूड़ नेकी आहे या बदी आहे? हो कूड़ाए तूं वरी उस्तरो खणी ॾीस। हाणे पीर मिठा साईं जन जे मलफूज़ात पियो लिखां त हिकिड़ो फ़कीर साईं जन जो वफ़ात करे वियो। कंहिं माण्हू ॾिठुसि त मुंहुं ॿरेसि पियो, चंड वांगुरु मुंहुं ॿरेसि पियो, पर हिकिड़ो कारो दाग हो जेसि मुंहं ते। पुछा की मुंहुं तुंहिंजो हेड़ो रोशन, हे दाग छाजो? जी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे घर में नंढड़ो हटु हुयो, उन हट ते पंहिंजो सिगरेट ऐं तमाकू इहो खपाईंदा हुआसीं, सो मूंखे क़बर में इहो दाग लॻायो अथनि त तूं इहा गैर शरई शइ छो विकिणंदो आहीं? हा वला तआवनू
अलल इसमे वल उद्वाने, गुनाह जे कम में कबे जा मददगार न बणजो। चो सल्लल्लाहु अलैहि या हजरत ज़ैद बिन साबित तो रिवायत करे, तबरानी कबीर जी हदीसा। हजरत ज़ैद बिन साबित राविया, मुझे महबूब फरमायो, ला यज़ालुल्लाह फी हाजतिल अब्दे मा दाम फी हाजत अखी। जेसी ताई मानू बे जी हाजत में आ, अल्लाह वरी उन्हें जे हाजतुन पूरी न करने। जैसी ताई बे जी मदद में आ, तैसी ताई अल्लाह वरी उन्हें जी मदद में। हाँ, असां कंहिंजी मदद कंदासीं पंहिंजे हाल सां रू न, पर जे अल्लाह असांजी मदद करे त छा था पायूं? तव्हांखे हिकिड़ो गुर सेखारियां थो, गुर मुश्किलातुनि जे आसानी जो। तव्हांजो कमु नथो थिए न, कंहिं कम में मुझारो थी पियो आहे, पोइ तव्हां कंहिं ॿिए मुस्लमान जी हाजत, जाइज़ हाजत, नेकी वारी हाजत ॿिए जी पूरी कयो। तव्हां हुन जे हाजत में निकिरंदो, अल्लाह वरी तव्हांजे कम में। पोइ जेका शइ मुंहिंजे लाइ मुश्किल हुई, मुंहिंजे रब जे लाइ त मुश्किल आहे ई कान न। हा, जेका शइ बाने जे लाइ नामुमकिन हुई, न थियणी हुई, पर इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यकूल लहू कुन फयकुन। हुन जे अॻियो इहा देर आहे, रुॻो चवंदो कुन, थी पओ, शइ थी पओ। ऐं मदीने वारा साईं था गवाही ॾियनि त तव्हां जेसी ताईं ॿिए मुस्लमान जी हाजत जी पूराई में आहियो, ओसी ताईं अल्लाह वरी तव्हांजे हाजतुनि जी पूराई। हाँ? जे तुंहिंजी शादी नथी थिए त कंहिं ॿिए जी शादी कराए। जे तुंहिंजी रोज़ी में बरकत न आहे, तंगी आहे, त ॿिए जी तंगी लाहिण जी कोशिश कर, अल्लाह तुंहिंजी तंगी लाहे छॾींदो। ॻाल्हि सम्झो था न? सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हजरत अब्दुल्ला बिन उमर राविया हदीस आहे मुझे सोने हबीब जी बुखारी शरीफ में। साईं करीमन फरमायो त अल मुस्लिम अखुल मुस्लिम, हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान जो भाउ आहे। छा आहे? ला यज़लिमुहु वला युस्लिमुहु। हिकिड़ो मुसलमान ॿिए जे मथां ज़ुल्म न करे, न वरी उन खे ज़ालिम जे हवाले करे। कंहिं ते ज़ुल्म न कयो, कंहिं ते पंहिंजे हथों ज़ुल्म न कयो, पर वरी कंहिंखे ज़ालिम जे हवाले बि न कयो। तव्हां नथा कयो त वरी उनखे पकड़े कंहिं ज़ालिम जे हवाले करे छॾियो, ईअं बि न कयो। हाँ, वमन कान फी हाजत अखीहि कान अल्लाह फी हाजतिही। जेको पंहिंजे भाउ जी हाजत पूरी करण में आहे, अल्लाह वरी उन जी हाजत पूरी करण में आहे। वमन फर्रज अन मुस्लिमिन कुर्बतन फर्रज अल्लाहु अन्हु कुर्बतन मिन कुर्बात यौमिल क़ियामह। जेको पंहिंजे मुसलमान भाउ जी तंगी लाहिण जी कोशिश तो करे, रब वरी क़यामत जे ॾिहाड़े उन जूं तंगियूं लाहे छॾींदो। कंहिंजो अहंज, कंहिंजो दुख, कंहिंजो दर्द, कंहिंजी तकलीफ़ तूं दुनिया में लाही तो, रब क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजूं अहंजायूं लाहे छॾींदो।
वमन सतर मुस्लिमन सतरहुल्लाहु यौमल क़ियामह, जेको के मुसलमान के ढकाए थो त रब क़यामत जे ॾिहाड़े उन खे ढकींदो। ढकण मां ॿ मुरादूं आहिनि, या त उन खे कपिड़ो वठी पाराए, को हाजतमंद आहे, को ग़रीब आहे, को मिसकीन आहे, जे वटि कपिड़ो न आहे उनखे कपिड़े जो वॻो वठी पारा, रब तोखे जन्नत जा वेस पाराई। हाँ, तुंहिंजा दुनिया वारा कपिड़ा सुभाणे मेरा बि थी वेंदा, फाटी बि वेंदा, रीड़ूं बि थींदा, वञी रिलीअ जो तह थींदा, पोइ रिली जो तह बि ॻरी वेंदो, पर जन्नत जा लिबास जेके मिलंदा न मेरा थींदा न पुराणा थींदा, सदाईं नवां। हाँ, हिकिड़े मुसलमान के हिकिड़ो कपड़नि जो वॻो पाराई, रब तोखे 70,000 पट जूं जन्नत जूं पोशाकूं ॾे। सौदो सस्तो आया महांगो आहे? पर ॾियण बि ॾाढो ॾुखियो आहे। हिकिड़े खे 10-10 वॻा, 15-15 वॻा, 15 वॻा, ऐं हिकिड़ो बि अलाह जे रस्ते में न ॾींदो। हाँ, ताउन कयो न, अलाह जो हुकुम आहे। को ॾिसो हाजतमंद आहे, को ज़रूरतमंद आहे, तव्हां उनखे कपिड़ा वठी ॾियो, रब तव्हांखे जन्नत जा लिबास ॾींदो। या ॿी माना, कंहिंजो ऐब ॾिसो त उनजे ऐब खे ढकियो, रब क़यामत जे ॾिहाड़े तव्हांजा ऐब ढके छॾींदो। हाँ, कंहिंखे ख़्वार न कयो, कंहिंखे शर्मसार न कयो, माण्हुनि जे साम्हूं कंहिंखे शर्मसार न कयो। हिकिड़नि माण्हुनि जी फितरत आहे, आदत आहे, कंहिंखे का शइ ॾिसंदा न पोइ हुते ॿुधाईंदा, हुते बयानु कंदा, हुते कंदा, भली ज़लील थिए, भली ख़्वार थिए। हाँ, ओ मुजादा, जेकॾहिं तूं ॿिए जा ऐब ढकी थो त रब तुंहिंजा क़यामत जे ॾिहाड़े ऐब ढकींदो। तूं ॿिए खे ख़्वार न कर, रब तोखे ख़्वार न कंदो। तूं ॿिए खे ख़्वार कंदे रब तोखे ख़्वार करे छॾींदो। ॻाल्हि सम्झो था? चओ अल्लाह 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 अल्लाह। हजरत अब्दुल्ला बिन उमर राविया, तबरानी कबीर जी हदीस आ, मुझे सुने हबीब मदीने वाले साईं खां असाबी पूछा तो करे, अय्युन्नास अहब्बु इलल्लाह ताला, या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त माण्हुनि मां अल्लाह वटि महबूब बानो कहिड़ो आहे, रब खे प्यारो बानो कहिड़ो आहे। हाँ, रब खे ॻाल्हायो, अल्लाह खे प्यारो बानो कहिड़ो आहे। व अय्युल अमाल अहब्बु इलल्लाह, या रसूल अल्लाह ॿुधायो त अल्लाह वटि महबूब ऐं प्यारो अमल कहिड़ो आहे, रब जो प्यारो माण्हू कहिड़ो आहे ऐं रब जो प्यारो अमल कहिड़ो। हाँ, वाह वाह, मुंहिंजे महबूब कहिड़ो जवाब ॾिनो हूंदो, छा फरमायो हूंदई। कुर्बान वञे मुंहिंजे सुहिणे नबी जे लफ़्ज़नि तां, दिल में इश्तियाक थिए थो त अलाए कहिड़ो महबूब जवाब, ये कहिड़ा भाग वारा हूंदा जेके अल्लाह जा महबूब बना, ये अलाए कहिड़ो अमल हूंदो जेको रब वटि प्यारो अमल आहे। साईं फरमाइनि था, अहब्बुन्नास इलल्लाह ताला अनफउहुम लिन्नास, अल्लाह वटि
प्यारे में प्यारो महबूब बानो उहो आ जेको अल्लाह जे माण्हुनि खे नफ़ो पहुचाईंदो आ। छा कंदो आ? छा कंदो आ? ॿियनि खे नफ़ो पहुचाईंदो आ, ॿियनि खे फ़ाइदो पहुचाईंदो आ, पाण खे कस ॾेई बि ॿिए खे कसर ॾींदो आ। इहो अल्लाह वटि महबूब बानो आ, रब वटि प्यारो बानो आ। पाण खे तकलीफ़ ॾेई करे बि ॿिए खे नफ़ो पहुचाईंदो आ। हाँ? को ॾिठई को ॾुतड़ियल माण्हू आ, उनजी मदद में निकिरी पियो। ॾिठई को पोड़ो माण्हू भरी मथे ते खणियो थो अचे पियो, उनखे चयां बा काका इहा भरी मूंखे ॾे, मां थो खणाए हलाए। बस में वेठो आ, ॾिठई को पोड़ो ज़ईफ़ माण्हू, का न्याणी बीठी आ, का कुराड़ी अमड़ बीठी आ, ही वेठो आ पंहिंजी सीट ख़ाली करे ॾिनई। अमड़ हितों अचे वे, ओ ॾाॾा ओ कुराड़ा हेॾों अचे वे, मां जवान आहियां, उथी वक़्तु पास करे वेंदुसि। साईं फरमाइनि था जेको ॿिए खे नफ़ो थो पहुचाए अल्लाह वटि इहो महबूब बानो बणिजी वेंदो। अहिड़ा माण्हू तमामु थोरा आहिनि, अहिड़ा माण्हू तमामु थोरा आहिनि। फ़क़ीर त आहियूं, सम्झो था न। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह खे हिकिड़े माण्हू चयो साईं मेरी कावड़ नहीं मरदी। पर तेरी कावड़ नहीं मुई? आखिर न साईं कावड़ नहीं। पर में ए मेॾे कोल्हूं जेके वेठे आहिनि न फ़क़ीर, ए कंधारी ॾेंभू वेठे ने, के को चुंडड़ी मार पिछे भॼण जी करी जे पहुचो सन त चीर सटे सनई। हाँ? फ़क़ीर त आहियूं, ॾाढियूं रखियूं अथऊं, पटका ॿधा अथऊं, पर पाण में इहा सलाहियत पैदा कयो ॿिए जे लाइ नफ़े वारा बणिजी वञो। पंहिंजे ज़बान सां कंहिंखे नफ़ो पहुचाए सघो था त ज़बान सां नफ़ो ॾियो। जेकॾहिं पंहिंजे सुवारी जे ज़रिए कंहिंखे नफ़ो पहुचाए सघो था त पंहिंजी सुवारी जे ज़रिए उनखे नफ़ो पहुचायो। पंहिंजे इल्म जे ज़रिए, पंहिंजे कलम जे ज़रिए, पंहिंजे अकुल जे ज़रिए, पंहिंजे सोच जे ज़रिए, पंहिंजे माल जे ज़रिए, पंहिंजी जान जे ज़रिए कंहिंखे नफ़ो पहुचाए सघो था त नफ़ो पहुचायो। अल्लाह वटि तव्हां महबूब बाना बणिजी वेंदा। ॻाल्हि सम्झ में आयो? हाँ? काटो न हेठि कर, हेॾे मूं ॾे ॾिस। हाणे हाणे ॿुधो, वरी असां बि ॿियो बि सुवाल कयो न। कहिड़ो ॿियो सुवाल कयो? बसि तव्हां टिनि ॼणनि सम्झो आहे? सभु ॿुधायो ॿियो कहिड़ो सुवाल कई? सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था अहब्बुल अमाल इलल्लाह तआला सुरूरुन तुदखिलहु अला मुस्लिमिन औ तकशिफु अन्हु कुर्बतन औ तक़दी अन्हु दैनन औ ततरुद अन्हु जूअन। साईं घणे ॿुधाया जेके अल्लाह वटि भला अमल कहिड़ा आहिनि, रब वटि प्यारा अमल कहिड़ा आहिनि। साईं फरमाइनि था सुरूरुन तुदखिलहु अला मुस्लिमिन, कंहिं मुस्लमान खे तूं ख़ुशी पहुचाई। कंहिंखे कंहिंखे ख़ुशी पहुचाई। तुंहिंजो ख़ुशी पहुचाइण, कंहिंखे ख़ुशी पहुचाइण इहो अहिड़ो त भलो अमल आहे जो रब वटि ॾाढो प्यारो अमल आहे। या कंहिं मुस्लमान जो को ॾुख लाही, ख़ुशी पहुचाई या ॾुख लाही। ऐं तक़दी अनहु दैना, या कंहिं कर्ज़ी जो कर्ज़ लाही। को कर्ज़ खा चए थो साईं मां मजबूर आहियां,
तू उन जो कर्ज लाहे रब तोखे ॾिनो आहे त भला ॿिए खे नथो ॾी, तो तो तुंहिंजे मथां तुंहिंजो कंहिं ते कर्ज आहे। ॾिसी तो वीचारो ॾुतरियल आहे, ॾिसी तो ग़रीब हाल आहे, ॾिसी तो मोहताज आहे, उनजे बच्चनि ते बाझ करे पंहिंजो कर्ज उन खे बख़्शे छॾ, रब तोखे बख़्शे छॾींदो। हाँ, तू उनखे कर्ज बख़्शे छॾ। अल्लाह तबारक व तआला जल शानहू क्या मजे ॾिहाड़े में तुंहिंजा ॾिंग ॾोह बख़्शे छॾींदो। औ ततरुद अनहु जुआ, या त को बुखारो हुजे तो उनखे बुख हटाई, माना मानड़ी खाराईस। को मिस्कीन गरीब अचे, को परदेसी को मुसाफिर अचे तो उनखे गभो मानी जो खारा। वला अन अमशिय मा अखिन फी हाजतिन अहब इलैय मिन अन अतकिफ फी हाज़ल मस्जिद। बयान करे पो हुजूर जनवरी पंहिंजी ॻाल्हि था बयान कनि। कुर्बान या रसूल अल्लाह। साईं फरमाइनि था ओ हीअ मुंहिंजी मस्जिद अथव न, मस्जिद नबवी, हीअ मुंहिंजी मस्जिद। इन मस्जिद में जेकॾहिं मां मुहम्मद करीम एतकाफ वेहा, ॾहो वेहा, मस्जिद नबवी में जिते हिकिड़ी निमाज़ 2 लख निमाज़ुनि जो सवाब आहे। हिकिड़ो फर्ज़ पढ़े त 2 हजनि कबूल पियलनि जो सवाब आहे। इन मस्जिद में साईं फरमाइनि था मां एतकाफ वेहा, उन एतकाफ वेहण खां मूंखे इहा ॻाल्हि वधीक प्यारी आहे जो कंहिं हाजतमंद सां गॾिजी मां मुहम्मद करीम 2-3 विकूं हली वञा। कुर्बान मुंहिंजा कुर्बदार नबी, कुर्बान मुंहिंजा मेहरबान नबी। हाँ, सुभान अल्लाह। जेॾी महिल मुंहिंजे महबूब वटि को ग़मगीन ईंदो हो, ॾुखारो ईंदो हो, त मुंहिंजा सोना हबीब उन जे ॾुख खे पंहिंजो ॾुख करे सम्झंदा हुया, उनजी मदद कंदा हुया। हाँ, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। लफ्ज़ हिकिड़ो रहिजी वियो, हिकिड़ो लफ्ज़ रहिजी वियो। साईं फरमाईंदा यानी मस्जिद अल मदीनत शहरा, के मुसलमान सां हिकिड़ी हाजत पूराई जे लाइ हीअं गॾिजी वञा त हिन मस्जिद नबवी में पूरो महीनो एतकाफ वेहण खां मूंखे इहा ॻाल्हि वधीक प्यारी आहे। महीनो सॼो मस्जिद नबवी में एतकाफ, उन खां कंहिं मुसलमान जी हाजत जे लाइ हलणु, रुॻो पंधु करे वञनि, पोइ हाणे पूरी थी या न थी पर तूं त हली वे न, तुंहिंजूं त विखूं थियूं न। ॻाल्हि सम्झो था। अॻिते साईं फरमाइनि था वमन कफ़ ग़दबहु सतरल्लाहु औरतहु। जेको माण्हू कावड़ खे रोके अल्लाह उन जा ऐब ढके छॾींदो। कावड़ खे छा करे? कावड़ खे रोके, छा करे? कावड़ खे वमन कज़म ग़ैज़हु वलौ शाअ अन यमदियहु अमदाहु मल अल्लाहु क़ल्बहु रजाअन यौमल क़ियामा। ही ॻाल्हि हुई कावड़ खां के रोकण जी, पर साईं फरमाइनि था कावड़ अची वियसि, कावड़ चढ़ी वियसि ऐं कादिर बाहे कावड़ पंहिंजी नाफ़िज़ करण ते, माना कावड़ अची वई ऐं परीअं खे जेका सज़ा ॾियणु चाहे त ॾियण जी हिन में सघब आहे। उनखे लपाटूं भणी सघे थो, गार बि ॾेई सघे थो, उनखे सज़ा बि ॾेई सघे थो, जेल में बि विझी सघे थो, पर इन जे बावजूदि, ताक़त जे बावजूदि उनजी कावड़ खाई वियो, उन खां बदिलो न वरितई, कावड़ पंहिंजी जारी न कई। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, इहो माण्हू उथंदो त रब इन जे दिलि खे पंहिंजे नूर सां भरे छॾींदो।
ऐं रब फरमाइंदो मुंहिंजा बाना तो दुनिया में कावड़ खाधी हुई, अॼु मां रब तो तूं पंहिंजी कावड़ खायां थो, तोखे बख़्शे छॾियो। वमन मशा मा अखीहि फी हाजतिन हत्ता यतहय्या लहु अस्बत अल्लाह कदमहु यौम तज़ूलु कदमहु। जेको माण्हू के मुसलमान सां गॾिजी निकिरे थो हाजत पूराई जे लाइ, जॾहिं क़याम जो ॾियारो थींदो पुलसरात ते हलंदो त उन जे तिरकण खां रब उन जे कदमनि खे रोकींदो, सलामती सां पुल टपी जन्नत ॾे पार पहुची वेंदो। ॻाल्हि सम्झो? हा, हाणे इहो किरदारु असांखे पंहिंजो बनाइणो पवंदो। मां पंहिंजे अमालनि खे ॾिसां, तव्हां पंहिंजे अमालनि खे ॾिसो, ऐं अॼु दिलि में इहो अहद कयूं त इंशा अल्लाह सुभान अल्लाह। ऐं महबूब जा असहाबी ख़बर अथव कीअं हूंदा हुआ? हबीबन करीमन जा असहाबी कीअं हूंदा हुआ? बुखारी शरीफ जी हदीस आहे, हज़रत अबू मूसा अशरी रावी आहे, साईं करीमन फरमायो इन्नल अशअरीयीन इज़ा अरमलू फिल ग़ज़वे औ क़ल्लत आमु इयालिहिम बिल मदीनते जमऊ मा कान इंदहुम फी सौबिन वाहिदिन सुम्मा इक़्तसमूहु बैनहुम फी इनाइन वाहिदे बिस्सविय्यते फहुम मिन्नी व अना मिनहुम। साईं फरमाईंदा है अशरी कबीले वारा जेके आहिनि न, अशरी ये पंवर कबीलो आहे, खोसा कबीलो आहे, सुमरा कबीलो आहे, असहाबनि जो हिकिड़ो कबीलो अशरी कबीलो। साईं फरमाईंदा इन अशरियुनि जी आदत आहे, जे सफ़र में हूंदा आहिनि, जे खाधो थोरो थी वेंदो न, खाधो थोरो थी वेंदो न, पोइ हीअं कंदा आहिनि जो सभई ऐलान कंदा बाबा जंहिं वटि जेकी कुझु आहे सभु खणी अचे हिकु जाइ ते गॾु। या वरी शहर में हूंदा आहिनि सफ़र में, या वरी शहर में हूंदा आहिनि, पोइ जेकॾहिं माल घटिजी वेंदो आहे, खाधे पीते जो असबाब घटिजी वेंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि बा जंहिं वटि जेका शइ आहे सा गॾु कयो। पोइ सभु हिकिड़ी जाइ ते गॾु कंदा, हिकिड़ी जाइ ते गॾु करे पोइ उनखे बराबरि विरहाईंदा, सभिनी खे हिकु जेतिरो वंड ॾींदा। कोन सम्झो? हा, अलाह ताला जी वंड आहे न, कंहिं वटि घटि आहे, कंहिं वटि वधीक आहे। जे माण्हू पंहिंजो बचत माल गॾु कजे त कंहिंजे खीसे में 1000 रुपया निकिरंदो, कंहिंजे खीसे में 500 रुपया निकिरंदा, कंहिंजे खीसे मां 10,000 निकिरंदा, कंहिंजे खीसे मां कुझु न निकिरंदो। हा, सम्झो था न? पोइ छा था कनि जो उहे सभु जंहिं वटि जेकी कुझु आहे सो सभु खणी हिकिड़ी जाइ ते गॾु था कनि, गॾु करे पोइ सभिनी खे हिकु जेतिरो वंड विरहाए था ॾियनि। साईं फरमाइनि था इहा अशरियुनि जी आदत मूंखे अहिड़ी थी वणे जो फहुम मिन्नी व अना मिनहुम, इहे मूं मां आहिनि, मां मुहम्मद इन्हनि में, इहे मुंहिंजा आहिनि, मां इन्हनि जो आहियां, इहे मूं मां आहिनि, मां इन्हनि में जा आहियां। इन्हनि जी आदत मूंखे अहिड़ी थी वणे जो इहे अशरी मूं मां आहिनि, मां इन्हनि में जा आहियां, इहे मुंहिंजा आहिनि, मां इन्हनि जो आहियां। ॻाल्हि सम्झव? हा, पर असां वारा लक्षण कीअं आहिनि? हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि आई आहे, ॿुधायांव। हज़रत ईसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम सफ़र में हुजनि, सो हिकिड़ो माण्हू गॾियो, साईं काॾे था वञो? पाण फरमायो त वञा सफ़र में। चइसि मूंखे बि गॾु वठी हलो। गॾिजी पियो, हिकिड़ी जाइ ते वेठा, मानी जो टाइम थियो त चईसीं हाणे मानी खाऊं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि हिकिड़ी मानी हुजे, ढगड़ी हिकिड़ी हुजे, हिन वटि 2 ढगड़ियूं हुजनि। सो हिन
कढियूं हज़रत ईसा हिकिड़ी कढी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो हथ धोइण जे लाइ हिन ईअं कयो जो हिकिड़ी रगड़ी खणी लिकाए छॾी पंहिंजी मानी हिकिड़ी रगड़ी ॿाहिरि रखी छो त हज़रत ईसा जी हिकिड़ी हुई हिन बि हिकिड़ी रखी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो हथ धोई मोटी आयो चई भाई ॿी टी रगड़ी काॾे वई चई रगड़ी अथई ॿ हुयूं अरे हे हींअर ॾिसी वियुसि चई न सही रगड़ियूं त ॿ आहिनि अलाह जो कसम क़ुर जो कसम हथ था न माण्हू क़ुर ते त भॻा वेंदा हा अल्लाह अकबर कबीरा ख़ैर हज़रत ईसा अलैहिस्सलाम मानी खाधऊं अॻिते हलिया त हिकिड़ो अंधो माण्हू पियो अचे अंधो सफ़ा मादरज़ात अंधो हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन अंधे ते पंहिंजी लठ मुबारक हुजेसि न अंधे खे जो ईअं घुमायईं ॿई अखियूं रोशन